नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़ चैनल पढ़ीदड़ दा नज़ीर अहमद अंसारी तव्हां सां मुखातिब आहे। ही तव्हां पढ़ीदड़ जी सरकारी अस्पताल जी मंज़र ॾिसी रहिया आहियो। ॿाहिरि जो मंज़र पार्क जो आहे, ॿाहिरि जो रोड जो मंज़र आहे, साम्हूं रिहाइशी क्वार्टर आहिनि, इहा कैज़ुअलिटी बिल्डिंग आहे, एमरजेंसी वार्ड, हॉस्पिटल जो बिल्डिंग तमामु सोहिणी ख़ूबसूरत बिल्डिंग ठहियल आहे। सफ़ाई सुथराई जो इंतिज़ाम बहितरीनु आहे। तव्हां ॾिसी सघो था इहे रिहाइशी कॉलोनी आहे, क्वार्टर आहिनि, स्टाफ जा क्वार्टर ऐं प्लस डॉक्टर जी रिहाइश गाह बि हिन पासे आहे। कैज़ुअलिटी हॉस्पिटल जो बिल्डिंग पार्क जो मंज़र आहे। हॉस्पिटल जो पार्क तव्हां ॾिसी रहिया आहियो, साफ़ु सुथिरो ख़ूबसूरत बहितरीनु लोकेशन। पढ़ीदड़ जी सरकारी अस्पताल तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। नाज़ चैनल पढ़ीदड़ दा इहा आहे त पढ़ीदड़ जी अस्पताल। हीअ आहे बारिश जो मंज़र, धुआंधार बारिश जो मंज़र ॾिसी रहिया आहियो। पढ़ीदड़ अस्पताल जे साम्हूं पार्क आहे, ख़ूबसूरत पार्क जो मंज़र कशी बारिश में जो हुसन वधी आहे। इहे पढ़ीदड़ जी हॉस्पिटल जा मंज़र आहिनि जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो। बारिश जो मंज़र आहे, ज़ोरदार बारिश आहे। साम्हूं पाणी पाणी आहे, मुल्क सॼो इहो हेठां ई सॼी पाणीअ सां भरियल आहे जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। बारिश ई बारिश। नाज़ चैनल पढ़ीदड़। बारिश जो मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। तेज़ तूफ़ानी बारिश जारी आहे। हीअ बारिश जा मंज़र आहे। हीअ मंज़र तव्हांखे 2020 जा ॾेखारे रहिया आहिनि। पाणी पाणी आहे, साम्हूं ॾिसो इहो सॼो पाणीअ सां भरियल आहे। हेठां हींअर इलाइक़ा पाणीअ सां फुल लॻा पिया। पढ़ीदड़ अस्पताल मंज़र जो तव्हांखे असां ॾेखारे रहिया आहियूं। पाणी पाणी ॾिसो न, सॼो पार्क पाणीअ में ॿुॾल आहे। हेॾी ज़ोरदार बारिश पई। हीअ 2020 जा मंज़र तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं पढ़ीदड़ अस्पताल जा। पाणी जो वकिरो केॾो तेज़ केॾो हले, ॾाढो तेज़ तूफ़ानी बारिश आहे। 2020 जा मंज़र पढ़ीदड़ जी सरकारी अस्पताल। पाणी पाणी, हर तरफ़ पाणी पाणी आहे। वॾी तूफ़ानी बारिश आहे जंहिंजा असीं तव्हांखे मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। यूट्यूब ते नाज़ चैनल पढ़ीदड़ दा। हर तरफ़ पाणी पाणी आहे। ज़ोरदार मींहं जो मस्कारो जारी आहे।
छती ते भमरा खणी अचे पियो छती हीअं बि हाणे बचाव जे लाइ सरकारी अस्पताल परीहंच जो मंज़र आहे तव्हां ॾिसी सघो था केॾी बारिश आहे केॾो पाणी आहे ज़ोरदार बारिश जारी आहे पाणी जी स्पीड अंदाज़ो लॻाए सघो था त केॾी ज़ोरदार बारिश थी रही आहे 2020 जा ई मंज़र परीहंच अस्पताल जा जेको असीं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं नाज़ यूट्यूब चैनल परीहंच उन सां गॾु ख़ुदा